ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ कंबर शहदाद कोट कुबो सईद खान ऐं ॿियनि शहरनि जे समय आबादगारनि कंबर शहदाद कोट खां गाॾियुनि ते एतिजाजी रैली कढी सखर बैराज ते धरणो हणी आबपाशी खाते सिंध जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त गर्मीअ में छिती नारेबाज़ी कंदे पाणी ॾियो फसलनि जो बेजारो सड़े पियो जा मुतालबा कंदा रहिया। इन मौक़े ते आबादगार अॻवाननि मीर मिठल ख़ान मुग़ैरी, इम्तियाज़ अली ब्रोही, मीर अकबर ख़ान, आफ़ाक अहमद मक्सी ऐं ॿियनि आबादगारनि जो चवणु हो त सखर बैराज जे गेट 47 ऐं 44 जो बहानो बणाए कंबर शहदाद कोट जे कुबो सईद खान समेत समूरनि तालकनि ऐं बलोचिस्तान जे ॿिनि ज़िलनि जे आबादगारनि खे ज़मीननि जे फसलनि लाइ पाणी न पियो ॾिनो वञे, जंहिं सबबि सारियुनि जो बेजारो पिणु पाणी न मिलण करे सड़ी रहियो आहे। लखें एकड़ ज़मीन हिन वक़्तु बंजर बणियल आहे, जंहिं सबबि लखें ख़ानदान मुतासिर आहिनि। खीरथर कैनाल में 2 महीननि खां पाणी न छॾियो वियो आहे। हज़ारे माण्हू बेरोज़गार आहिनि। असांजो सहारो ज़राअत आहे। जेकॾहिं फसल न पोखियासीं त इलाइक़ा मुआशी बदहाली जो शिकार थी वेंदासीं। वक़्त सिर पाणी न मिलियो त ज़मीनूं आबाद न थी सघंदियूं। सिंध हुकूमत ज़राअत जी तरक़ी बजाए आबादगारनि जो इस्तेहसाल करे पई। जेसीं ताईं पाणी न मिलंदो एहतिजाज जारी रहंदो। जेकॾहिं मुतालबनि ते अमल न थियो त CM हाउस कराची में बि धरणो हंयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।